भजण में इनखे पाण कॾहिं कोन रसंदासीं। भजण में पाण खां अवल आहे। इरफान मूंखे हिकु ॻाल्हि सम्झ में नथी अचे त इरशाद वारा रुस्तम ख़ान जे चवण ते ॾचनि में त हथ विझनि था, पर जॾहिं मुसीबत पंहिंजे सिरनि ते अचनि थी न, ॾिस कीअं पोयां पैर कनि था। अदा जेकॾहिं इहो सिलसिलो हलियो न, इहे दिलशाद वारा कॾहिं मुंहिंजो पलांद न ॾींदा। अदा तूं खुटको ई न कर, मां बि ॾिसां थो त केसि ताईं तो इरशाद पाण खां भॼे। जेकॾहिं ईअं सऊं सिधो पलांद न ॾिनई न, त जीअं ई वर में आयो सिधी गोली ठोके छॾींदासूं। अरे ड्राइवर तोखे कहिड़ी मजबूरी आहे जो असांजे इतराज़ बावजूद में मस्ताने जी ज़मीन ते ट्रैक्टर थो आई। तोखे हाणे कंहिंजा ॿार आहिनि? सुठो ॾींहुं में अथई इहो ट्रैक्टर छॾे ॾे। होतारा साईं, मां त 10 सालनि खां वठी मस्तान जो ट्रैक्टर हलायां थो। पहिरियां एतिराज़ कोन हो तव्हांजो, हाणे एतिराज़ छो? छा तूं मूंखे रईस तस्लीम कोन करी? असां तव्हांखे बिरादरी पिया सम्झूं, तव्हां वरी मथे चढ़ंदा पिया वञो। आऊं दादागिरी ऐं गुंडागर्दी हिन पंहिंजे इलाइक़े में कंहिंजी बि बर्दाश्त कोन कंदुसि। होतारा साईं, मां जेकर ट्रैक्टर छॾे ॾींदुसि त घर जो चरखो कीअं हलाए सघंदुसि? उन सां मां नाया बदल कीअं बि करे इहो ट्रैक्टर छॾ। ड्राइवर मूंखे ऊंचियूं ज़बानूं ऊंचा आवाज़ कतई पसंदि न आहिनि। होतारा साईं, मां जेकर ट्रैक्टर छॾे वेंदुसि त मस्तान त ज़रूरु को न को ड्राइवर रखंदो, छो तव्हां मूंखे बेरोज़गार कयो। तूं सिर्फ़ु इहो ट्रैक्टर छॾे वञ, पोइ मां ॾिसां त मस्तान कहिड़ो थो ड्राइवर आणे। होतारा साईं, मां मस्तान खां सलाह मशवरो करे तव्हांखे हलावा ॾींदुसि। ठीकु आहे ड्राइवर, तूं हाणे भले हलो। हमरा जेको जासूसी कंदो वॾा मूंखे इज़ार मोकिलियो। मूंखे ॿुधायो छा करिणो आहे? घणा ॾींहं थी विया आहिनि, को धमाको न आहे थियो। अव्हांखे हाणे आज़माइणो पवंदो। असां हमेशह अव्हां सां कुलो कुले में मिलाए पंहिंजी वफ़ादारीअ जो सबूत ॾिनो आहे। वॾा असांखे हथियार ऐं बारूदनि सां प्यार आहे। तव्हां हुकुम करियो, असीं तव्हांजे दुश्मन जो नालो निशानो मिटाए छॾींदासीं। मूंखे अव्हां मां इहा ई उमेद हुई। अमीन, तोखे रुस्तम ख़ान जे ॻोठ वञिणो आहे। रुस्तम ख़ान जे ॻोठ में दाख़िल थी पीरल जो पीछो करिणो आहे। अमीन, पूरी जांच करे अचिजां त पीरल किथे रहे थो, किथे घुमे थो ऐं किथे वेहे थो। वॾा पीरल जेकॾहिं साम्हूं अची वञे त पोइ इन्हनि जो बि असां वटि हल आहे। ॿुधण में ॻाल्हि आई आहे त पीरल ढॻियुनि जो ॾाढो शौक़ीन आहे। हा अमीन, तूं पीरल खे ढॻियुनि जी लालच ॾिजां। पीरल खे ढॻी जी लालच ॾेई पाण सां गॾु वठी अचिजां। इहा त ॻाल्हि ठीकु आहे, पर मां पीरल खे सुञाणींदुसि कीअं? इन जो मतिलबु त हीअ असां हवाई फेर पई आहे। असां जेको तोखे सम्झायो हिन मां तोखे सम्झ में कुझु बि न आयो। मूंखे शक आहे त इहो अमीन पंहिंजो कमु कंदो अलाए न। वॾा हुकुम करियो, रुस्तम ख़ान जे पूरे ॻोठ खे खाक में मिलाए छॾे। अरे अमीन, तूं सम्झण जी कोशिशि कर। असांखे सिर्फ़ु पीरल खे खणणो आहे। रुस्तम ख़ान जे ॻोठ में दाख़िल थी जंहिंखां बि पुछा कंदे पीरल पहिरें वारी जो तोखे पाण ॿुधाईंदा। ठीकु आहे वॾा, पोइ मां सुबुह सवेरे निकिरी वेंदुसि। दादा अमीन किथे पकड़जी न पए। अमीन खे मोकिलियोसीं इन जे करे त जो उन्हनि जे लाइ ही नओं माण्हू आहे। रुस्तम ख़ान जे ॻोठ में अॻु में हिन खे कंहिं नाहे ॾिठो। ठीकु आहे वॾा, त पोइ मूंखे इजाज़त आहे। ठीकु आहे अमीन, पोइ तूं निकिरण जी कर। सुबुह सवेरे वापसि तोखे उते पुॼणो आहे। खाने भली सजो सोने ते पई मुझे मिटा चमजो नाई हम आसरा मुझ बनाए तजा सिंह नाला लिखल बिदाए तजा गाल लिखे कहीं जीवन थी तू त मिटा बन जो आई खाने भली सजो सोने ते पई। राजन चाह पिए तो? ना उस्ताद तुझी मेहरबानी।
बचंदा के चाह त खणी आ। अञा खीर ई कोन आयो, खीर अॼु मां चाह पीआरियां थो। ए यार बचंदा तो त मारे जहिड़ी होटल वारी त सदा ई खीर आहे ई कोन। उस्ताद ॾे हाल अहवाल। रांझन जेको पुछे। उस्ताद मूं ॿुधो आहे त रईस रुस्तम ख़ान तोखे उतां कते घुराए तुंहिंजी बेइज़ती कई आहे। रांझन तूं माण्हू आई या बीबीसी? एड़ियूं ख़बरूं तोखे ॿुधाए केरु थो? उस्ताद तोखे कहिड़ी ख़बर? मां हिन ॻोठ जे हर हिकु माण्हू जी ख़बर चार रखंदो आहियां। पर तूं मूंखे इहो ॿुधाए त रईस तुंहिंजी कहिड़ी महिमानी कई? रांझन इहा ॻाल्हि ग़लति आहे, अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे। मूंखे रुस्तम ख़ान घुरायो ज़रूर हो, पर मूंखे चयाई कुझु बि न। पोइ तोखे घुराए रईस पाण सां गॾु तस्वीर ते कढाई छा? रांझन तूं अजायो खामखां फूकूं पियो ॾीं, मूं में बसि रईस जो थोरो कमु हुयो। उस्ताद का न का ॻाल्हि ज़रूर आहे जेका तूं मूंखां लिकाई पियो। यार रांझन अजायो मथे में सूर न विझ, असां अॼु ई पंहिंजे परेशानी में वेतर तूं मथां बक बक लाए वेठो आहीं। पर उस्ताद ख़बर त पवे रईस तोखे आख़िर छो घुरायो? हाणे हिन शरारती मां जान कीअं छॾायां? को न को कूड़ हणी हिन मां जान छॾणी पवंदी। उस्ताद छा पियो सोची? ॻाल्हि एॾी वॾी आहे छा? रांझन बोतारा मूंखे चयो त मस्तान जे ट्रैक्टर जी ड्राइवरी छॾे मुंहिंजे ट्रैक्टर जी ड्राइवरी कर। उस्ताद पोइ तोखे कहिड़ी वरंदी ॾिनई? रांझन मूं बोतार खे चयो त मां मस्तान सां मिलां, पोइ तव्हांखे ॿुधाईंदुसि। छो त मस्तान जो मूं ॾांहुं कुझु कर्ज़ु रहियल आहे, छो त मां मस्तान जो ट्रैक्टर छॾे ॿिए जो हलाए नथो सघां। मस्तान जो मुंहिंजे मथां वॾियूं महिरबानियूं आहिनि। उस्ताद इहो ट्रैक्टर छॾी बि मथां भले रईस केॾो बि ज़ोर लाए। रांझन मां त मिड़े ई रही सघे हणी आयुसि, पर मां मस्तान जो ट्रैक्टर कॾहिं बि न छॾींदुसि। बोतर साईं हाणे मूंखे अचार खाइण जी इजाज़त ॾियो। मस्तान पंहिंजी हाणे हद पार करे चुको आहे। इरशाद वरी छा कयो मस्तान? बोतर साईं लॻे थो त इरफान खे असांजे धकनि असर कोन कयो। अॼु मस्तान ॿई मुंहिंजो दग झले पी रहिया। इहे त उनजा भाग भला जो मुंहिंजे हथ में अचार कोन हो, न त ॿिन्ही खे पूरो कयां। इन जो मतिलबु त तूं पोयां पेर करे हलियो आहे। बोतर मां छा कयां, हुननि जे हथ में अचार हुआ। इरशाद पोइ तूं बि हथियार खण, जिते बि मिलंदी पूरो करे अचिजां। पोइ जेको बि थियो मां वेठो आहियां। बोतर बसि तव्हांजी इजाज़त जी ज़रूरत हुई, हाणे वेही ॾिसो त मां छा थो कयां। इरशाद अकेलो न वञजां, दिलशाद ऐं सागर खे बि साण करे हलजां। बोतर साईं सागर ऐं दिलशाद जी का ज़रूरत कान्हे, मां हुननि जे लाइ अकेलो काफ़ी आहियां। ठीकु आहे इरशाद, हाणे हथियार खणजां ऐं पोयां पेर न कजां। जेको तव्हांजो हुकुम बोतर साईं। हिकु ॿी बि ॻाल्हि आहे त सुल्तान ॿीहर ॻोठ ते हमिलो ज़रूरु कंदो। हाणे राति जो पहिरेदारनि सां तूं बि गॾु वञजां। ठीकु आहे बोतर साईं, पहिरेदारनि सां मां गॾु हूंदुसि। ठीकु आहे बोतर, हाणे मूंखे इजाज़त ॾियो, मां मस्तान वारनि जी ख़बर चार वञी ॾां। ठीकु आहे इरशाद, तोखे हाणे इजाज़त आहे। भाऊ पीरल तूं ई? हा भाऊ पीरल सुरभ न, पीरल पेरे वाटी मां आहियां। तव्हां मूंखे कीअं था सुञाणो? मां त तव्हां कोन सुञाणंदो आहियां। पाण अॻे किथे मिलिया आहियूं छा? ना पीरल पाण कॾहिं अॻ में न मिलिया। मां तुंहिंजो ॾस ॿुधो त तूं ढगियुनि जो ॾाढो शौक़ीन आहीं। हा भाऊ इहा तव्हांजी ॻाल्हि बराबरि सही आहे। पीरल मूं वटि ॿ ढगियूं एकूं आहिनि, जेकॾहिं ख़रीद करीं त ॻाल्हि कर। भाऊ ढगियूं त मां वाजियूं ख़रीद कंदुसि, पर पहिरियां पंहिंजे बारे में कुझु तूं ॿुधा। पीरल मुंहिंजो नालो अमीन आहे, मां बहादुर ख़ान जे ॻोठ मां आयो आहियां।
अमीन इन जो मतिलबु त ढगियूं बि बहादुर खान जे ॻोठ में आहिनि। हा पीरल तोखे हुते हलणो पवंदो, हुते हली ढगियूं ॾिस, जेकॾहिं पसंदि अचनि तूं पोइ सौदे में ठही वेंदासीं। न अदा न, आउं बहादुर खान जे ॻोठ कोन हलंदुसि। छो पीरल को मसइलो आहे छा? तोखे त पाण ख़बर आहे हिन इलाइक़े जो माहौल ख़राब लॻो पियो आहे, इन करे हिन ॻोठ खां ॿाहिरि मां सौदो कोन कंदुसि। पीरल तूं डप न कर, तोखे कुझु बि कोन थींदो, तुंहिंजी ज़िमेदारी मां खणा थो। भाऊ तो अजनबी माण्हू ते आउं इतबार कीअं करियां? ही निभागो तो ॾाढो चालाक निकितो, पर मां बि काथे थो छॾियांसि। भाऊ छा पियो सोचीं, किथे तूं? न पीरल न, तूं अजायो शक न कर, ढगियूं हिते का इन पोइ सौदो कंदे। पोइ बि जे मां सौदो न कयां त पोइ मूंखां वधीक बेवकूफ़ केरु हूंदो? ठीकु आहे पीरल, सुभाणे 10 बजे ढगियूं मां हिते का ईंदुसि, तूं हिते ई वेठो हुजे। ठीकु आहे अदा, मां हिते ई वेठो हूंदुसि, पर अचिजांइ ज़रूरु। पीरल तूं खुटको ई न कर, मां ज़रूरु ईंदुसि, पर तूं हिते वेही मुंहिंजो इंतज़ारु कजांइ। ठीकु आहे, तूं खुटको न कजांइ। पीरल मूंखे इजाज़त आहे। ठीकु आहे, पोइ तोखे इजाज़त आहे। भोतार ख़बर न आहे छो, पर अॼुकल्ह हिन ॻोठ जा माण्हू तव्हांजे हुकुम खे हिकु कन मां ॿुधी ॿिए कन मां कढियो था छॾनि। रांझन वरी कंहिंजा ॾींहं खुटा आहिनि? भोतार साईं मस्तान जे ट्रैक्टर जो ड्राइवर। रांझन उहो ड्राइवर वरी कहिड़ी बकवास पियो करे? भोतार साईं तव्हां हुन ट्रैक्टर जे ड्राइवर खे चयो त मस्तान जो ट्रैक्टर न हलाइजां। हा रांझन, मूं उहो बराबरि ड्राइवर खे चयो, उन वक़्तु त ड्राइवर खे ॻाल्हाइण बि कोन ते आयो ऐं हथ ॿधी जान छॾाए वियो। पर भोतार साईं, पर हाणे ड्राइवर पंहिंजे मौक़ुफ़ तां फिरी वियो आहे। छा उन ड्राइवर जी जुरियत आहे जो रुस्तम खान जे अॻियां कूड़ ॻाल्हाइयो? भोतार साईं सिर्फ़ एतिरो ई न, पर उहो बि चए पियो त रुस्तम खान सखणा फायर पियो करे। मूंखे रुस्तम खान जो को बि डपु कोन्हे, मूंखे रुस्तम खान छा कंदो? भोतार साईं इहो बि चए पियो त रुस्तम खान केरु थींदो आहे ट्रैक्टर बंदि करण वारो। भोतार साईं इन ड्राइवर जो ॾोह ई न आहे, तव्हां उनखे हितां ईअं ई वञणु ॾिनो। हाणे ड्राइवर सम्झे थो त तव्हां कुझु बि कोन कंदा। सागर तूं सही चवंदो हा त इहे लतनि जा भूत ॻाल्हाइण सी कोन मञींदा। मां जेका हिननि खे डर ॾिनी उन्हनि मां हिन ग़लति मक़सदु कढियो। हाणे ॻाल्हियूं न, पर हाणे लठ हलंदी। हाणे ॻोठ वारनि खे मां पंहिंजो असली रूप ॾेखारींदुसि। हाणे रहम जा दरवाज़ा बंदि थी विया। हाणे या हटीअ मां हट या हट चट। हाणे उन ड्राइवर जा हथ पेर भञी इहो ई साबित करणो आहे त रुस्तम खान जे हुकुम खे मज़ाक सम्झण जो अंजाम छा आहे। ओ इते रखींसि न, हाणे जहिड़ो मचंदो मुल्क खे टांडा ईंदा। हाणे वेही रुगो मज़ो ॾिसबो। कर ख़बर अमीन जांच करे आए? हा वॾा, मां मुकमल जांच करे आयो। अमीन पीरल हथ आयो जा न? पीरल हथ छा, पर मां पीरल सां मिली बि आयुसि। नज़र तोखे मूं छा चयो, अमीन वॾो कम जो माण्हू आहे, अहिड़ा कम हिन जे खाॿे हथ जा कयल आहिनि। अमीन तोखे असां मञियोसीं, पर पीरल ईंदो या न? वॾा पीरल पंहिंजे सोच खां वधीक चालाक आहे, हेॾां अचण खां मना करे छॾियईं। उनजो मतिलबु त तूं नाउमीद थी वरी आहे। वॾा तुंहिंजी दुआ खपे। मां तिरनि जो तेल तिरनि मां कढणु ॼाणींदो आहियां। पीरल खे आसरो ॾेई आयो आहियां त तूं सुभाणे होटल ते 10 बजे वेठो हुजां। मां ढगियूं काहे ईंदुसि। हाणे पीरल ढगियुनि जे आसरे पूरे ॾींहुं होटल में वेठो हूंदो। इन जो मतिलबु त पीरल खे होटल तां खणणो पवंदो। वॾा वॾा पीरल खे होटल तां खणण में ख़तरो आहे। मगर तूं अहिड़ी न बोल, जेकॾहिं पीरल ॻोठ मां नथो निकिरे त पीरल खे होटल मां ई खणणो पवंदो। वॾा जेकॾहिं तव्हांजी इहा सलाह आहे त पोइ ईअं कंदासीं।
पोइ ईअं ई करिणो आहे, पाण वटि ॿियो को रस्तो न आहे। पीरल खे होटल मां ई खणंदासीं, जेकॾहिं को विच में आहे त हुनखे बि धूड़ करे छॾींदासीं। जेकॾहिं मुंहिंजी ज़रूरत हुजे त ॿुधायो। तो असांजी काफ़ी मदद कई आहे। तूं फ़िलहाल हिकु पासे थी वञ, पीरल जे लाइ असीं ॿ ई काफ़ी आहियूं। तोखे ज़ाहिर न आहे करिणो, तूं असांजे अॻिते बि कमु अची सघीं थो। ठीकु आहे वॾा, जीअं तव्हां सम्झो। त पोइ सुभाणे सुॼो भरंदे पीरल खे ॿुधाइणो आहे त सुल्तान जी सट चङा भला बि कोन पचाए सघिया। इहो पीरल पहिरें वाढी कहिड़े बाग़ जी मूरी आहे। पीरल अॼु सवेरो सवेरो तूं वेठो आहीं? कमदार हिकु हमरा अॼु ढगी जो त सौदो करण थो अचे, बसि उनजे इंतज़ार में वेठा आहियूं। पीरल इहो त ॿुधा, सौदो करण केरु थो अचे? अमीन नालो अथसि, बहादुर खान जे ॻोठ मां थो अचे। ठीकु आहे पीरल, पोइ मां बि सौदो असांजो। मां बि ॾिसां त ढगियूं कहिड़ियूं आहिनि, जेकॾहिं ढगियूं सुठियूं हूंदियूं त पोइ मां बि ख़रीद कंदुसि। पोइ कमदार उथी था, तुंहिंजे हिते विहण जी का बि ज़रूरत न आहे, तूं सौदो ख़राबु कंदे। पीरल सौदो सुठे मुल्ह सां थींदो, तूं पंहिंजो मुल्ह रखजांइ, आउं पंहिंजो मुल्ह रखंदुसि, पोइ जंहिंजो नसीब। पोइ ठीकु आहे कमदार, मां बि अहिड़ो मुल्ह रखंदुसि, तूं ख़रीदी करे कोन सघंदि। मुंहिंजा पैसा कैश सही, तूं जेतिरो मुल्ह रख। पीरल मां नथो पुछां त तूं वधंदो वञे। कमदार तूं टक जो थी, तूं अखियूं करे ॾेखारी। ॾिस पीरल, छो पंहिंजी पासी वञण जे पोयां पियो वञे। मां वणण जो ॾाढो किनो आहियां, कंध मां बनी छॾींदो साईं। को बि फ़ाइदो कोन्हे। हींअर असां पीरल खे छॾाइण जे लाइ सुल्तान ते हमिलो कयो त सुल्तान पीरल खे मारे छॾींदो। बोतर साईं, त पोइ पुलिस जे हथां सुल्तान ते हमिलो करायो। सागर ॿार नथी रुगो दुश्मनी धारे, ये दुनिया